सोभो देरो भोंभटपुर लगे ॻोठ ताज मोहम्मद भागत जो नेक मर्द मरहूम मोहम्मद बचल भागत जो ॾिठी जो थी गुज़रियो। मरहूम मोहम्मद बचल भागत जे वॾे पगदार पुट सिराई अली ख़ान भागत खे पीउ जी पग ॿधाई वई। पग खे पहिरियों बर पीर ऑफ गंबर सैयद मज़हर अली शाह जीलानी, इलियास भागत, सिराई गुलाम कादिर भागत, रुस्तम भागत, सिराई सदाम खान भागत, फरजंद अली भागत, सिराई खादिम भागत, नसीर मोहम्मद मुमताज़ भागत ऐं ॿियनि ॾिनो। जॾहिं त राज में उथण वेहण ऐं ॻोठाणनि जा मसइला हल कराइण ऐं सियासी समाजी मसइलनि लाइ मरहूम मोहम्मद बचल भागत जे पुट पीपी काउंसलर अमीर अली भागत खे गॾियल रज़ामंदी सां ज़िम्मेवारी सौंपी वई। आख़िर में मरहूम जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश लाइ पीर ऑफ गंबट पीर सैयद मज़हर अली शाह जीलानी ख़ासि दुआऊं घुरियूं ऐं चयो त पोयंरनि खे अल्लाह तबारक व तआला सब्र ऐं तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन मौक़े ते सिराई अली ख़ान भागत पग वारी रस्म अचण ते पीर ऑफ गंबर सैयद मज़हर अली शाह जो ख़ासि शुक्रियो अदा कयो ऐं बिरादरी जो बि शुक्रियो अदा कयो जिन संदसि तरे ते पहुची सणत दुख वंडियो ऐं पग जी रस्म में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची